ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। महात्मा प्रकृति के विश्व में वेठी हैं, निराकार रूप में बाबा की याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवंदा मीठे मीठे ॿार बाबा चवंदा सदा पंहिंजे में ऐं ॿियनि जे लाइ बि, ख़ुदि जे लाइ बि ऐं ॿियनि जे लाइ बि असांखे सदा शुभ उम्मीदियूं रखणियूं। असांजे जीवन में कॾहिं बि शुभ उम्मीदियूं न छॾणियूं खपनि, न ख़ुदि में न ॿियनि में। त बाबा चए थो कॾहिं बि असांखे ना उम्मीद न थियणु, ये थी न सघंदो आहे या ये न करे सघंदो आहे या मुंहिंजे जीवन में परिवर्तन न थी सघंदो। कीअं थींदो? माण्हू खे लॻंदो ई त नामुमकिन आहे। लेकिन अॼु असां भले तव्हां टीवी बि ॾिसो, माण्हुनि जा 2 पेर न आहिनि, 1 पेर न आहे, हथ न आहिनि, त बि माण्हू जीवन जीअनि था। माण्हू जब 1 पेर न आहे त बि नचनि था, नची करे फर्स्ट प्राइज़ वठी था अचनि। माण्हुनि जा हथ न आहिनि त बि फर्स्ट प्राइज़ डांस में वठी था अचनि। त कुझु बि नामुमकिन आहे। अॼु ॾिसो माण्हू सोचंदो आहे भई असां कीअं अॻियां। अॼु माण्हू वॾे वॾे स्कूलनि में पढ़े थो त बि, वॾे स्कूलनि में पढ़े थो त बि उहा जीवन में अॻियां नथो वधी सघे। ऐं माण्हू हिते नंढे स्कूल में पढ़ंदे पढ़ंदे अॻियां थो निकिरी वञे, नंबर 1 थो करे। त बाबा चए थो ईअं कीअं थो थिए? छोकी कर्म, असांजा कर्म, असांजी सोच, भॻवान हिन सृष्टि ते अची करे शुद्ध संकल्पनि सां नई सृष्टि रची। भॻवान हिन सृष्टि ते अची करे शुद्ध संकल्प सां सृष्टि रची। सभु म्यूट बटन दबाए छॾो। त असांजी सुठी सोच जेकी हूंदी आहे न, असांजी सुठी सोच सां असां ॾाढो कुझु करे सघंदा आहियूं जीवन। असां उम्मीद रखूं। अॼु तव्हांजे घर में सभु म्यूट बटन दबाए छॾो। बाबा चवनि था ॾिसो तव्हांजे घर में कोई बि ॻाल्हि हुजे त हुनजे लाइ तव्हां उम्मीद रखो सुठी कि सही थी ईअं न कि सभु ईअं कंदा आहिनि। न, तव्हांखे जो जंहिंमें बि तव्हां चाहियो था इहो करे त हुनमें उम्मीद रखो। लेकिन उम्मीद रखो, उहो बीज त बोयो था। हुनखे रोज सुठी सोच जो, जेकी तव्हां सोच सोची आहे न, हुनखे भॻवान खे यादि करे रोज हुनजे लाइ उहो ई सुठो सोचो। इहो छा था करूं असां? रोज उहो जेकी सुठी सोच आहे न, हुनखे परमात्मा जी यादि जी धूप ऐं उन ई रीति सुठो सोचे करे असां हुनमें पाणी था विझूं। जीअं बीज हूंदो आहे त बीज में असां बोईंदा आहियूं त हुनखे गरमाइश बि खपे, पाणी बि खपे। पेड़ खे वॾो थियण लाइ पाणी बि खपे, गरमाइश बि खपे। हूअं ई बाबा चए थो जेको असां सुठी उम्मीद रखंदा आहियूं न कंहिंजे लाइ, हुनजे लाइ रोज असांखे अहिड़ी सुठी सोच बि रखणी आहे ऐं हुनखे परमात्मा जी यादि जो पाणी बि ॾियणो। त छा करिणो आहे? असांखे नई ॻाल्हि थी सम्झो त अॼु कोई ॻाल्हि सोची कि हिन ॾींहुं इहो कमु ज़रूर कंदो। जीअं त बुरे कम जे लाइ चईंदा आहियो न, माण्हू ॾिसो कोई चईंदा न ॾिसारे हिनखे ज़रूर मारती, ये ज़रूर हिनखे डांटी। जीअं ॿार बि चईंदो
हाणे त मूंखे मम्मी ज़रूर डांटदी, ज़रूर मारदी, चाहे वॾो बि चए या घर में ॿिया माण्हू चवनि हाणे न इहो थो करे न, हिनखे हुनजी मां ज़रूर मारदी, ज़रूर मारदी। त तव्हां इहो उमेद रखी सघंदा आहियो कि उहो हुनखे मारदी, डांटदी। हिनजे लाइ तव्हां रोज़ इहो उमेद रखो। हिकु बार उहो उमेद जो बीज बोए छॾो, रोज़ सोचो न हिनखे न मारदी, न डांटदी, सदा शांत रहंदी, गुस्सो न कंदी, न कंदी, न कंदी, सच्चे मन सां। त बाबा सोचो ईअं असीं सदा सभिनि जे लाइ ऐं ख़ुदि जे लाइ बि शुभ उमेद रखणी। बाबा सोचो जेतिरो असां उमेद रखंदासीं न ओतिरो उमेद फलदायक थींदी। वो जेकी भी असां उमेद रखी आहे हुन शयूं रोज़ उहो ई असीं सुठी रीति सोचूं था, परमात्मा खे यादि था करूं, त जीअं असां यादि जो परमात्मा जी यादि जी धूप था ॾियूं ऐं हुन रीति सोचे करे हुनखे पाणी था कयूं। हिकु ॾींहुं उहो बीज मां पेड़ ज़रूर निकिरंदो। पेड़ बि ॾिसो जाओ त वॾो थोरी निकिरंदो, पहिरियों बीज बोईंदा आहियूं पोइ धीरे 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 वॾो थींदो वेंदो आहे न, उहो हिकु साथ थोरी वॾो थींदो। त ईअं ई बाबा चए थो तव्हां बि सोचो, रोज़ रोज़ सुठो सुठो सोचो, तो धीरे धीरे असांजी सोच जो ॾिस परिवर्तन माण्हुनि में ईंदो वेंदो। 1% 2%, कॾहिं कॾहिं आत्मा जा उहो बुरा संस्कार ॾाढा ई कड़ा हूंदा आहिनि, ज्यादा ई कड़ा हूंदा आहिनि त थोरो टाइम लॻंदो। जेकी चीज हूंदी आहे न हुनखे ज्यादा असांखे ॾाढी हार्ड हूंदी, हुनखे ॾाढी कुकर में सीटी ॾियाराइणी हूंदी, तॾहिं वञी नरम थींदी। त ईअं ई कंहिंजा न कड़ा संस्कार ॾाढा हूंदा आहिनि, ॾाढा ई ज़िद्दी संस्कार, छो जो ॾाढे जन्मनि जो संस्कार हूंदा। त अगरि नथा परिवर्तन माण्हू नंढे खां वॾो थो थी वञे। असां नंढनि में छॾिबो और ख़ुदि में ॾिसो कोई अहिड़ो संस्कार हूंदो जो नंढेपन खां ई आहे, चाहे सुठो चाहे बुरो। त कंहिंजा बुरा कड़ा संस्कार हूंदा आहिनि त हुनखे परिवर्तन करण में समय बि लॻंदो। त बाबा चवंदा कोई कहिड़ो बि हुजे, लेकिन असांखे कॾहिं बि आत्मा जे स्वभाव संस्कार सां दिलि शिकस्त न थियणो। अॼु ॾिसो माण्हू ख़ुदि जेका वॾा थी वेंदा आहिनि, जंहिंजी शादी बि थी वेंदी आहे, त कोई ससु नुंहं खे चए पंहिंजे पुट खे चए हिते ॻाल्हि हुनखे ॾाढे समय खां सम्झाइनि त उहो सम्झनि ई नथा, मैच्योर थियनि ई नथा, वॾा नथा थियनि। ऐं असां त जॾहिं बि तव्हां सोचो भई इहो ॿार ईअं नथो करे छा करे, माण्हू परेशान थी वेंदा आहिनि। त जे माण्हू ॿई ॼणनि जी शादी थो कराए त हुननि खे बि त पालणो पवंदो, हुननि सां बि त माण्हू परेशान थी वेंदा आहिनि जेसि ताईं उहो सिखनि। त हर हिकु जीवन में माण्हू सिखंदो ई आहे। हाणे असां चऊं इअं हाणे, पर ॿारनि जे मथां माण्हू रोब चढ़ाईंदो न, ॿारनि खे माण्हू डांटे सघे थो, मारे सघे थो। हाणे वॾनि खे नुंहं नथी मञे, हुनखे डांटो माण्हू त हंगामो थी वञे, सुख नथी वञे त हुननि खे डांटनि माण्हू त हंगामो थी वञे, ॾिस पंहिंजी माउ खे डांटे थो मारे। त जॾहिं वॾा ई नथा सम्झी सघनि त तव्हां नंढनि खे छो था डांटो मारो। ठीकु आहे, नंढनि जो कोई सेवा करण लाइ न आहे, हुनखे कोई चइण लाइ बि त माण्हू चवंदा हा ईअं कंदो त डांटंदासीं, पोइ वॾा बि करनि था, पोइ वॾनि खे बि डांटो मारो न, पोइ ॿुढा बि नथा मञनि, हुननि खे बि डांटो मारो, हुननि खे छो था डांटो। किताब चए थो ॾिसो हर आत्मा में पंहिंजे संस्कार हूंदा आहिनि, हर आत्मा जा कंहिंजा बुरा हूंदा आहिनि, कंहिंजा सुठा हूंदा आहिनि, थोरा सुठा बि हूंदा आहिनि, बुरा बि हूंदा आहिनि। त ईअं थोरी माण्हू अॼु सुठो कमु करे त ॾाढो सुठो, लेकिन उते ई अगरि थोरो बि बुरो कमु करे थो त ई किनो थी,
ये थोड़ी थींदो आहे अगरि असां कोई चीज बि वठी अचूं थोड़ी सी काफी ख़राब थी हूंदी त हुनखे साफ़ कंदासीं, बाक़ी जगह त ठीकु आहे न। अॼु माण्हू पटाटो थो वठी अचे ॿाहिरां मिटी आहे त छा न वठंदो त ॿाहिरां मिटी हुनखे धोई करे छिले करे खाईंदा फुटाए करे त उहो ई ठीकु आहे। अगरि ॿारनि में या कंहिंमें बि कोई बि हिकु ॿ बुरो स्वभाव संस्कार आहे त ठीकु आहे, हुनखे परमात्मा जी यादि में रही करे हुनजे लाइ शुभ उम्मीद रखो न। टेंशन में छो था थी वञो, घबरायो छो था? पोइ छा थींदो, जीअं हाणे माण्हू ही ॾिसो जीअं तूफ़ान कीअं ईंदा आहिनि, हेॾे समय खां इहे गरम ऐं थधी हवा मिली 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 करे पोइ जॾहिं ॾाढी थी वेंदी आहे त तूफ़ान मचाए छॾिजे। त ईअं ई माण्हू रोज़ रोज़ हिक ॿिए जी ग़लती ॾिसे थो त मन में रोज़ रोज़ जेका उल्टा सुल्टे वीचारनि जे कारण हिकु ॾींहुं घर में तूफ़ान थो अची वञे। किंहिंजे घर त रोज़ ई तूफ़ान ईंदो आए दिन माण्हू हिक ॿिए खे कुझु चवनि, घर में शांती न। अगरि सभु माण्हू सम्झी वञनि हिकु घर वारा बि सभिनि में कोई न कोई बुरो स्वभाव संस्कार, असां हुन बुरे खे छो था ॾिसूं? असां हुन जे स्वभाव संस्कार खे ॾिसी करे घर में शांती था रखूं। सुठे स्वभाव संस्कारनि सां उन्हनि सां कमु था करूं त छा थींदो? अगरि तव्हां बुरो ई बुरो ॾिसंदव, सुठो ॾिसंदो ई न, पोइ तव्हां त दुनिया में रही न सघो। माण्हू ॿाहिरि निकिरे थो केॾो कचिरो, ॿाहिरि निकिरे थो एॾी धूप आहे, वरी एॾी गर्मी, धूप जे कारण गर्मी थींदी, हाणे तूफ़ान ईंदो, कॾहिं कहिड़ी बीमारी थी थिए, कॾहिं छा थो थिए, कॾहिं कोई चोर लूट था मचाइनि, कॾहिं कोई कंहिंखे मारे थो। दुनिया में त ॾाढो गंद आहे, पोइ तव्हां कीअं था रहो दुनिया में? न दुनिया गंदी दुनिया में रहंदे वे बि जो सुठी ॻाल्हियूं आहिनि हुनखे ॾिसी करे हलो था न। अॼु तव्हांजे सभिनि जे शरीर में अलाए कहिड़ी कहिड़ी बीमारियूं आहिनि, पोइ तव्हां बीमारियूं आहिनि त कीअं था हलो? जेको बि रीति शरीर हलंदो हूंदो, जंहिं बि रीति सां हुन सां कमु कढणो आहे कढी करे हलो था न, त उहो ई हिक ॿिए सां बि हलो। छो रोज़ रोज़ घर में लड़ाई झगड़ा कलेश करे वेठा है? छो एॾी टेंशन बोझ खणी वेठा है? हीअं त न कि तव्हांजे घर में रहण वारनि में असांजे घर में कुझु बि सुठो न आहे, कुझु त सुठो हूंदो, कुझु त सुठो हूंदो न। हुन सुठे खे ॾिसी करे हलो त फ़ाइदो न। अगरि तव्हां ख़राब ई ख़राब खे ॾिसंदव त सुठी चीज से बि यूज़ न करे सघंदा। अॼु असां वटि एॾी सारी सुठी चीजूं आहिनि, लेकिन असां ॿियनि जी चीज सुठी ॾिसी करे रीस करूं था, असां वटि जो सुठी चीज आहे हुनखे यूज़ ई नथा करूं त उहो बि ख़राब थी वेंदी, उहो बि हथ मां निकिरी वेंदी, ऐं जेकी सुठी चीज आहे उहो बि न मिलंदी जेकी ॿियनि खे ॾिसी आया आहियूं। लेकिन बावजूद सदा ये यादि रखो, पंहिंजी घोटो त नशो चढ़े, मूं वटि छा छा सुठो। अच्छा, जॾहिं पाण वटि सुठे जी वैल्यू कंदा आहियूं न, ॾिसो जेका झोपड़पट्टी वारा आहिनि त उहो पंहिंजे हुन घर में उहो जीअं रहंदा आहिनि कंदा आहिनि, उहो ॾाढा ख़ुशि आहिनि। तॾहिं माण्हू बि हुननि जी झोपड़ी में वेंदा आहिनि न त उन्हनि खे बि सुठो लॻंदो। जेकर असां पंहिंजे घर में पंहिंजे संबंधी पंहिंजे पाण सां ई ख़ुशि न आहियूं, पाण ई पंहिंजे ॿारनि सां ख़ुशि न आहियूं, संबंधियुनि सां ख़ुशि न आहियूं, घर सां ख़ुशि न आहियूं, जेकी चीज असांजे घर में थींदी हुन सां ख़ुशि न आहियूं त ॿिया माण्हू बि खे बि जो वाइब्रेशन हूंदो न घर में त ॿियनि माण्हुनि खे बि असांजी चीज सुठियूं न लॻंदियूं। त असां पंहिंजी चीज खे फर्स्ट क्लास चऊं, मुंहिंजी चीज ॾाढी फर्स्ट क्लास आहे, मुंहिंजा कपिड़ा फर्स्ट क्लास आहिनि, मुंहिंजो घर फर्स्ट क्लास आहे, मुंहिंजा ॿार फर्स्ट क्लास आहिनि, मां फर्स्ट क्लास आहियां। अभिमान वारो न, ईअं न असां ॿियनि खे लाइ बुरो सोचे करे न, तव्हां पंहिंजो फर्स्ट क्लास रहो।
या जो भी करन कंदा रहन, मां फर्स्ट क्लास आहियां। तव्हांजे हिन फर्स्ट क्लास जीवन खे ॾिसी ॾिसी हली करे केॾो ख़ुशि थो रहे, हिन वटि छा त सभु केॾो ख़ुशि आहे। हीअं असां रोज़ पंहिंजे जीवन में सदा संतुष्ट रहंदासीं, ख़ुशि रहंदासीं न, त माण्हू बि असांखे ॾिसी ख़ुशि थींदो। माण्हुनि खे बि असांजी उहा चीज सुठी लॻंदी। अॼु कंहिं माण्हू खे ग़रीबनि जी चीज सुठी लॻंदियूं आहिनि, ग़रीबनि जे घर में वञी करे रोटी खाइण, सभु छोकी उहे संतुष्ट हूंदा आहिनि, उन्हनि जे घर में उहे संतुष्ट जा ख़ुशी जा वाइब्रेशन हूंदा, उहो पंहिंजे जीवन में जेको बि आहे न उनखे एक्सेप्ट करे हलंदा आहिनि। कॾहिं सोचदा बि न आहिनि की असांखे वॾे महलनि में रहणो आहे, ईअं करणो, चवंदा आहिनि असां वटि जो आहे ॾाढो सुठो आहे। हिन करे ॿियनि माण्हुनि खे बि उन्हनि जे घर में रोटी खाइण, उन्हनि वटि वञी करे ॾाढो शांती ख़ुशी मिलंदी आहे, आनंद मिलंदो आहे। ऐं अगरि असां ॿियनि जो ई ॾिसंदा रहंदासीं, ॿियनि खे रीस कंदा रहंदासीं, त जो असां वटि आहे हुनजो बि आनंद न वठी सघंदासीं। अॼु असां वटि दाल रोटी आहे खाइण लाइ, ऐं असां ॾिसूं था साम्हूं वारो ॾाढी फर्स्ट क्लास चीज थो खाए, लेकिन असां उहा दाल रोटी बि परमात्मा जी यादि में रही करे संतुष्ट थी करे खाऊं। असांजी दाल रोटी हुननि जे प्रकार जी भोजन खां फर्स्ट क्लास हूंदी। मंदिरनि में छा मिलंदो आहे, लंगर में टिकाणनि में छा मिलंदो आहे, लेकिन तो त बि उन्हनि जी रोटी केॾी स्वादिष्ट लॻंदी आहे ऐं हेल्दी बि हूंदी आहे। छोकी उहा जो बि खाईंदा आहिनि, जो बि ठाहींदा आहिनि, ॾाढो ख़ुशि थी करे, संतुष्ट थी करे, ख़ुशी ख़ुशी सां ठाहींदा आहिनि। जीअं न ॾिसंदा की भई घरनि में त एॾो फर्स्ट क्लास जी चीज थींदी आहिनि, त असां बि मंदिरनि में इहा ठाहियूं, इहा ठाहियूं। उहो भॻवान जी यादि में जो बि ठाहींदा आहिनि ॾाढो ख़ुशी सां हुननि जी यादि में ठाहींदा आहिनि, त उहा रोटी ॾाढी सुठी थी वेंदी। इन करे बाबा चए थो कॾहिं बि जीवन में असांखे हिकु त रीस न करणी आहे, पंहिंजे वटि जो आहे हुन सां संतुष्ट रहणो, कॾहिं बि कंहिंसां न ख़ुदि सां कॾहिं बि पंहिंजे जीवन में ना उम्मीद न थियणी, कहिड़ी बि ॻाल्हि में उम्मीद न थियणी, कोई कहिड़ो बि हुजे, लेकिन असांखे हुनजे मथां उम्मीद रखणी आहे। असांखे कॾहिं बि कंहिंजा उल्टा सुल्टा स्वभाव ॾिसी करे पंहिंजे मन में रखणा ई न आहे। असांखे पंहिंजो मन बुद्धि संस्कार सदा स्वच्छ बाप समान ई रखणो। बाबा खे तो तव्हां परमात्मा एतिरो साथ रहो मन सां, जेके ॿिनि ॼणनि जी ठहियल हूंदी आहे न, त टियों विच में अची न सघंदो, एॾी पक्की गहरी दोस्ती हूंदी आहे। त उहे बाबा बि असांखे चवनि था की तव्हां मां परमात्मा तव्हां एॾो मन में पक्को हुनखे पंहिंजो कहिड़े बि संबंध में पक्को करे रखो हुनखे पाण सां गॾु, ताकी टियों अचे ई न। अॼु माण्हू भॻवान जे लाइ बाबा चए थो, जेका माण्हू मूंखे चईंदा आहिनि न की भॻवान सर्वव्यापी आहे, कई माण्हू चईंदा आहिनि न दुनिया में ॾाढा सारा, त ख़ुदि का प्रश्न पुछियो कि अगरि भॻवान कण कण में आहे, तामे मुंह में आहे, त जीवन में सुख शांति हुजे। अॼु माण्हू चए थो जो करे थो सो भॻवान ई थो करे, ये चयण मतलब खुद खे श्रापित कर, खुद जो नुक़सान कर, भॻवान के सर्वव्यापी चयण, भॻवान कण कण में आहे, इहो चयण मतलब ॾाढो वॾो पाप खणण थी वियो पंहिंजे। कॾहिं बि भूले चुके बि असांखे न चइणो खपे कि सभु कुझु भॻवान ई थो करे, कॾहिं बि न। छोजी तव्हां सोचो था चओ छा, अगरि सभु कुझु भॻवान करे थो त हिन दुनिया में त कदम कदम ते पाप ई आहे। माण्हू चईंदो, माउ पीउ चईंदो असां ॿारनि जो बुरो थोरी सोचतासीं,
तव्हां त बुरो न सोचे सघंदा आहियो, त परमात्मा त असांजो पीउ आहे, उहो कीअं असांजे लाइ बुरो सोचे सघंदो? तव्हां त वरी बि देहधारी मापी आहियो, अॼु हिन शरीर में आयो, कलाक ॿिए कंहिंजे शरीर में ॿियो के शरीर वठी करे तव्हांजा मापी ठहींदा, पोइ वरी त शादी कंदव त मापी ठहींदा। पर परमात्मा त असांजी आत्मा जो पीउ आहे, त उहो कीअं असांखे दुख ॾेई सघे? छोजी सभिनि में भगवान आहे, सभु भगवान थो करे। इहे त असां इनडायरेक्ट वे में छा था चऊं कि खून भी भगवान तो करे, भूकंप भी भगवान तो लाए, बाढ़ियूं भी भगवान तो लाए, दुनिया में भ्रष्टाचार भी भगवान तो कराए, ताकि तव्हांजे जीवन में जेके भी प्रकार जा दुख परेशानियूं आहिनि उहो भी भगवान तो लाए। मतलब तो ये ही हो ना, तो ये कुछ भी असां चऊं, कहिड़े भी ग्रंथ शास्त्रनि जी कोई भी ॻाल्हि ॿुधो पढ़ो, कोई भी सत्संग ज्ञान ॿुधो, असांखे खुद परमात्मा ज्ञान ॿुधाईंदो, चईंदो आहे कि मां जो चवां थो उहो सत्य न करो, इनखे सम्झो। छा मां ठीक चवां थो? भगवान चईंदो आहे। ये त मनुष्य आहे जेका भी देहधारी गुरु संत सन्यासी, तो ये जो चवनि वो सत्य भी जो भी शब्द कढो था न मुख से, असां अगर यहाँ हाणे भी अगर चईंदासीं, इन करे अॼु ई पंहिंजी बुद्धि मां ये ॻाल्हि कढी छॾियो, कॾहिं भी भूले सके भी न चइजो जेकी भगवान जी मर्ज़ी, सब भगवान तो कराए, कण कण में भगवान आ, तुम्हें उमें भगवान आ, सब भगवान ही न, सब भगवान है, ये न सर। कोई भी देहधारी माण्हू भगवान कीअं थी सघंदो? हाणे देह आहे त देह सां गॾु अलाए कहिड़ा कहिड़ा कम थींदा, उहो भगवान थोड़ी कंदो। भगवान त असां जेको भोग लॻाईंदा आहियूं वो रोटी भी स्वीकार न कंदो, खाईंदो ई न। असांजे अंदर भगवान कीअं थी सघंदो? असांजे अगरि भगवान हुजे हा न त सभिनि खे सुख शांति ॾियूं। तव्हांजे अगरि अंदर भगवान आहे त तव्हां कंहिंजे मथां क्रोध करो? हिकु तरीक़े सां असां चऊं था कण कण में भगवान आहे, सर्वव्यापी आहे, मतलब असां भगवान जी ॾाढी वॾी निंदा था करण, असां भगवान खे ॾाढो बुरो था चऊं। हर जगह भगवान आहे त बि माण्हू दुखी दुखी आहे, परेशान ही परेशान आहे। तामे मोमे भगवान आहे त बि असांजे जीवन में भी अगर दुख परेशानी आहे त छा थो करे अंदर वेही? अगर भगवान असांजे अंदर आस सां गॾु आहे त असां एॾा दुखी त असांजो दुख दूर नथो करे सघे त छाजो भगवान? छो था मञो हुनखे? पोइ त अहिड़े खे मञणो ई न खपे। जॾहिं तव्हां ॿार बि चओ था त असांजो चयो नथो मञे, असांजी मदद नथो करे, असांजो इन कम में मदद नथो करे, त असांजो ॿार कीअं ठहे? असांजो चयो नथो मञे त असां तोखे कीअं पंहिंजो ॿार थियूं? त भगवान भी चए थो अगर मां तव्हांजे दुखनि खे दूर नथो करे सघां, तव्हांजे अंदर वेठो, तव्हांजी मदद नथो करे सघां, तव्हांजी नथी ॿुधे सघां, वेठो तव्हांजे अंदर आहे भगवान, रड़ियूं करे करे कंहिंखे था सॾु करो? जंहिंजे अंदर जो चीज आहे उहो हुनखे अंदर ई त आहे न। भगवान अंदर आहे तव्हांजे। अगर भगवान तव्हांजे अंदर आहे त कंहिंखे रड़ियूं करे मथे सॾु था करो? जोर जोर सां बैंड बाजो छो वॼाईंदा आहियो सुबुह सुबुह जो? रड़ियूं छो था मारो? त तव्हांखे त इहा भगवान खे सर्वव्यापी चइण, फिकर फिकर में चइण मतलब सभिनि खां वॾो पाप आहे। चऊं असांजे मन में भगवान आहे, असांजे अंदर भगवान आहे, इन खां वॾो पाप छा थी सघंदो? असां सभिनि जे अंदर भगवान आहे, मतलब आतंकवादी जे अंदर भी भगवान आहे, मतलब पाणी जे अंदर भी भगवान आहे। ये पाणी असांखे नुक़सान तो पहुचे, मतलब भगवान असांखे नुक़सान पहुचे।
असां भॻवान जे लाइ कूड़ ॻाल्हायूं था त सत्संग में मतिलबु पाप पईंदो न। कूड़ त पाप आहे, उहो बि भॻवान जे लाइ कूड़ था ॻाल्हायो की न पाणी में भॻवान आहे ऐं इहे पाणी जे कारण माण्हुनि जो शहर डूबी था वञनि। अहिड़ो कहिड़ो भॻवान आहे जो शहरनि खे माण्हुनि खे परेशान थो करे? हे त भॻवान न आहे, हे त अलाए केरु आहे, असांजो नुक़सान थो करे। छोकी भॻवान पाणी में आहे ई न। इहे असांखे बाबा चए थो अॼु खां मूंखे कॾहिं बि ईअं न चइजो की भॻवान भॻवान हर कण कण में मां त मथे ई रहंदो। हाँ, जाते तव्हां दिलि सां यादि करो, सम्झो तव्हां पाणी में बि आहियो, दिलि सां यादि करो त उते मां तव्हांजी मदद करणु अची सघंदो आहे। परंतु ईअं थोरी की मां सदा पाणी में ई रहंदो। अॼु कोई माण्हू जंगलनि में आहे, उते कोई मदद करण वारो हुयो न, हुन भॻवान खे यादि कई त भॻवान सांप जे रूप में अची करे हुनजी मदद कई। हिनजो मतिलबु थोरी सभिनि सांपनि में भॻवान आहे। कंहिं समय माण्हू वेठो आहे, मदद खपे, हुनखे भॻवान खे बि कीड़े मकोड़े जे रूप में उते हुयो ई कीड़ो मकोड़ो, हुन रूप में अची करे हुनजी मदद कई, पंहिंजी शक्ति हुन कीड़े खे ॾिनई तव्हांजी मदद करण लाइ। त हिनजो मतिलबु इहो थोरी सभी कीड़नि मकोड़नि में भॻवान आहे। सभी कीड़नि मकोड़नि खे पाले करे रखो घर में, त जॾहिं पाले करे नथा रखो त ईअं कीअं था चओ तव्हां कण कण में भॻवान? त ॾाढो वॾो कूड़ थी वियो न। त इहा नंढी ॻाल्हि, इहे चइण में नंढी ॻाल्हि आहे, लेकिन आहे ॾाढी वॾी। अॼु अगरि तव्हां चओ था कि भॻवान सां ॾाढो बुरो कई त ॾाढो वॾो पाप पंहिंजे मथां खणो था, कॾहिं बि भूले चुके न था। अॼु अगरि तव्हां चओ था सभु कुझु भॻवान थो कराए, दुख सुख सभु भॻवान थो ॾे, त रोज़ पाप था करो था। हीअ त माण्हू चईंदा असां त कुझु कंदा ई न आहियूं, असां त एॾा सुठा कम कंदा आहियूं, लेकिन जो तव्हां चओ था न कण कण में भॻवान आहे, तूं में मूं में भॻवान आहे, सभु भॻवान थो कराए, त तव्हां रोज पाप करो था, ॾाढो वॾो पाप। भॻवान जे लाइ कूड़ था ॻाल्हायो, एॾो वॾो पाप आहे। अॼु तव्हांजो ॿार चए ही सभु जेको बि थिए थो न असांजे घर में, सभु असांजी मां ई थी कराए, और तव्हांजे घर में रोज झगड़ो थींदो हुजे, और तव्हांखे रोज असांजी मां ई सभु कुझु कराईंदी आहे घर में, मतिलबु तव्हांजी मां ई रोज झगड़ा थी कराए। पोइ तव्हांजी मां न चईंदी तूं चईं छा त तुंहिंजा रोज झगड़ा थींदा थी, मां थी कराए छा झगड़ा? भॻवान चए नथो, लेकिन धर्मराज द्वारा असांखे सजा मिलंदी। धर्मराज असांखे चईंदो, असांखां पुछंदो कि भई तव्हां चईंदा आहियो कण कण में भॻवान, त मतिलबु तव्हांखे एॾो दुख पहुचे, मतिलबु भॻवान तव्हांखे दुख ॾिनो, त इहो तव्हांजो वॾो पाप अथव। हीअं करे अॼु खां वठी इहो पाप करणु छॾो। छा मूंखे मीठे सिकिल जे ॿारनि सां मास्टर बाप दादा जो यादि प्यारो गुड मॉर्निंग रूहानी पाक सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। संजीवी रूहानी माता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। सदा पंहिंजे पाण में शुभ उमेद रखी दिल शा ठाहिण वारा वॾी दिल राग चली सदैव पंहिंजे में शुभ उमेद रखो, कॾहिं बि ना उमेद न था। जीअं बाप हर बार में शुभ उमेद रखंदा है न, परमात्मा हर बार में शुभ उमेद रखंदा। कोई कहिड़ो बि हुजे, बाप जो लास्ट नंबर खां बि बाबा जो कोई ॿार कहिड़ो बि हुजे, कॾहिं बि भॻवान के सां दिल शिकस्त न थींदी कि मुंहिंजो ॿार कॾहिं सुधरी न सघे। सदा ई उमेद रखजो त तव्हां बि पाण खां ॿियनि खां कार्य में कॾहिं बि ना उमेद दिल शिकस्त न थी। दिल शाठ शा माना सभिनि खां सदा वॾी दिल वारा ठहो, अर्थात सदा सभिनि जे लाइ ख़ुदि जे लाइ सुठो सोचण वारा ठहो।
कोई भी कमजोर संस्कार धारण न करो। नॉलेजफुल ठही माया जी भिन्न भिन्न रूपन की परखी करे विजयी। ताकि इतना समझदार है वो, ताकि भी विकार बुराइयों असांजे जीवन में विघ्न रूप ठही करे ईंदे न, उन्हनि खे असां परखी करे उन्हनि ते विजय प्राप्त। स्लोगन आहे तव्हां परमात्मा बाप एतिरो कंबाइंड रहो बुद्धि द्वारा, बुद्धि में समझी याद परमात्मा जी कर्म कंदे में, कर्म कंदे में वैसे भी कोई न कोई किसी याद कंदो ही रहंदो। कर्म कंदे हुए परमात्मा बाप सां गॾु एतिरो साथी हुजणो खपे कि कोई ॿियो असां ॿिन्हिनि खे अलॻि ई न करे सघे। ओम शांति। बाबा खे यादि करो।